بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها أما بعد اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। यकीनन रमज़ानुल मुबारक जूं उहे बाबरकत रातियूं उहे बाबरकत ॾींहं पंहिंजे इंतिहा जी तरफ़ वधंदा था वञनि ऐं उन्हनि रातियुनि मंझां जेकी बाबरकत राति जंहिं राति खे लैलतुल क़द्र चयो वियो आहे, क़ुरान करीम में उन जी गवाही आहे त उहा राति 1000 रातियुनि खां बहितर आहे। उन में अमल बहितर अजर रखनि था, उन में अमल जी बहितरीन क़दर आहे। कोशिशि इंसान करे त लैलतुल क़द्र जी राति अल्लाह खां पंहिंजे अॻियां साज लाइ बहितरीन तक़दीरूं लिखाइण में कामयाबु थी वञे। लैलतुल क़द्र जी अहमियतनि मंझां हिकु अहमियत इहा आहे, सैयदतुन निसाइल आलमीन बीबी जनाब फ़ातिमा ज़हरा सलामुल अलैहा लैलतुल क़द्र जी अहमियत खे ॾिसंदे राति जो हसनैन करीमैन अलैहिस्सलाम खे बि अगरि सुतल हूंदा हुया त थधे पाणी जा छंड हणी उन्हनि खे निंड मां बेदार कंदी हुई ऐं इहो हुकुम कंदी हुई त लैलतुल क़द्र जी राति आहे, जागी करे गुज़ारियो ऐं अलाह जी यादि में गुज़ारियो। असांखे बि कोशिशि करणु घुरिजे त लैलतुल क़द्र खे अलाह जी रिज़ायत ख़ातिर जागी करे गुज़ारिजे ऐं अलाह ताला जी इबादत में मशगूल थी करे गुज़ारिजे। 23 रोज़ेदार जो अजुर ऐं सवाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी पाण फ़रमाइनि था, व यौमा सलासतिन व शरीन तमुर्रून अला सिरात मअ नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन। 23 रमज़ान मुबारक जे रोज़ेदार जो इहो अजुर आहे आख़िरत में, त उहो पुल सिरात तां अंबिया सां गॾु, सिद्दीक़ीन सां गॾु, शुहदा सां गॾु, सालिहीन सां गॾु पुल सिरात तां गुज़रंदो। यकीनन जॾहिं माण्हू अकेलो हूंदो त इंसान जी एतिरी सख़ नाहे जो पुल सिरात जेकी हिकु दहशत ऐं वहशत वारो रस्तो आहे, जंहिंजी हिकु साइड जन्नत आहे, ॿी साइड जहन्नम आहे। जहन्नम जो हक़दार जहन्नम में हलियो वेंदो, जन्नत जो मुस्तहिक़ जन्नत में हलियो वेंदो। जॾहिं त उते हर माण्हू जा पेर हलण जे लाइ आमदा न हूंदा, लेकिन जेको शख़्स कंहिं नबी सां गॾु हुजे, सिद्दीक़ सां गॾु हुजे, शहीद सां गॾु हुजे ऐं सालिहीन सां गॾु हुजे त यकीनन उहो आसानी सां पुल सिरात खे क्रॉस करे पंहिंजी मंज़िल मक़सूद ताईं पहुची वेंदो। वकअन्नमा अशबअतुम कुल्ल यतीमिन फ़ी उम्मती। ऐं टियों अजुर रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 माह रमज़ान मुबारक रोज़ेदार लाइ इहो ॿुधाइनि था पिया, ॼण त तव्हां मुंहिंजी उम्मत जे तमामु यतीमनि खे खाधो खाराए छॾियो, तमामु यतीमनि जो पेट भरे छॾियो। यकीनन कंहिं हिकु मोमिन खे खाराइणु, कंहिं मुस्तहिक़ बुखायल खे खाराइणु हिकु वॾो अजुर ऐं सवाब रखे थो। जहिड़ी तरह रिवायात में मिले थो, इमाम जाफ़र इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम खां अबू हमज़ा सुमाली नक़ल कनि था, 4 माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह ताला जन्नत में घरु ठाहे थो। उन्हनि मंझां पहिरियों माण्हू उहो आहे जेको यतीम जी देखभाल करे, यतीम जो ख़्यालु करे। अगरि बुखायल आहे त उनखे मानी खाराए, अगरि कपिड़नि जी ज़रूरत आहे त उनखे कपिड़ा पाराए। अहिड़ी तरह उनजो हर ख़्यालु करे त उनजे लाइ अल्लाह ताला जन्नत में जॻह ठाहींदो। ऐं मानी खाराइणु कंहिं मोमिन खे, बुखायल मोमिन खे जो सवाबु अबू हमज़ा सुमाली इमाम अली इब्न हुसैन अलैहिस्सलाम खां यानी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम खां नक़ल कनि था, मन अतमा मुमिनन मिन जूइन अतमहू मिन सिमारिल जन्ना। जेको बि शख़्स हिकु बुखायल शख़्स खे खाराईंदो त अल्लाह ताला उनखे जन्नत जे मेवनि मंझां खाराईंदो। हीउ अजुर आहे कंहिं मोमिन खे खाधो खाराइण जो। रिवायत अॻिते लिखे थी, कसौतुम कुल्ल ओरियानिन मिन उम्मती। ऐं टियों अजुर ऐं सवाब इहो आहे 23 रमज़ान मुबारक जे रोज़ेदार जो, ॼण त तव्हां मुंहिंजे उम्मत मंझां हर हिकु कपिड़नि जे ज़रूरतमंद खे कपिड़ा पाराए छॾिया, उन्हनि खे कपिड़ा तव्हां ॾिना। इन जो अजुर ऐं सवाब छा मिलंदो आख़िरत में? रिवायत में इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फ़रमाइनि था, वमन कसा मुमिनन
कसाहुल्लाहु मिन सियाबिल खुज़र। जेको बि शख़्स कंहिं मोमिन खे कपिड़ा पाराईंदो त अल्लाह ताला जन्नत में उनखे बहितरीन कपिड़ा पाराईंदो। यकीनन बहितरीन अजुर ऐं बहितरीन सवाब आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त असांखे वाजिबात अदा करण जी तौफ़ीक़ अदा फ़रमाए, मुहर्रमात खां महफ़ूज़ रखे ऐं आख़िरत जे अजुर खां महरूम न करे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।